सिंध ऑनलाइन स्कूल क्लास छहों मज़मून साइंस बाब ॾहों सबक छहों सिधी आरसीअ में अक्स ठहण रिफ्लेक्शन ऑफ लाइट इन प्लेन मिरर ॾोहटनि ऐं ॾोहटियुनि खे सिंध ऑनलाइन स्कूल में भली कार। मां आहियां नाना आबिद। ॿारो हिन सबक में असां ॾिसंदासीं त सिधी आरसीअ में अक्स कीअं ठहंदो आहे ऐं रोशनी कीअं मोटी कीअं असांजे अखियुनि में पवंदी आहे ऐं असांखे उहो अक्स कीअं नज़र ईंदो आहे। ॿारो हिते तव्हांखे ॿ अक्स नज़र अचनि था। ही प्रोजेक्टर आहे, सिनेमा प्रोजेक्ट, जेको कंहिं स्क्रीन ते या कंहिं परदे ते हिकिड़ी फिल्म हलाए पियो थो। हिन में जेको अक्स ठहे थो परदे ते उहो हिकिड़ो असली अक्स आहे जेको परदे ते ठहे थो ऐं उतां असांखे नज़र थो अचे। अहिड़ी तरह बि मूं हिकिड़ो आईनो रखी, हिकिड़ो ख़ासि क़िस्म जो आईनो रखी हिन मेणबतीअ जो अक्स हिन पने ते ठाहियो आहे ऐं इहो अक्स बि असली अक्स आहे जेको हिन परदे ते नज़र पियो थो अचे या हिन पने ते नज़र थो अचे। सो अहिड़ा अक्स जेके कंहिं परदे ते या कंहिं भित ते या कंहिं ॿिए मुथासिरे ते ठहनि उन्हनि खे असां असली अक्स यानी रियल इमेज चवंदा आहियूं। असली अक्स कंहिं मथासिरे परदे या भित वग़ैरह ते ठहंदो आहे ऐं उतां नज़र ईंदो आहे। ॿिए तरफ़ अक्सनि जो हिकिड़ो उहो बि क़िस्म हूंदो आहे जेको असां रोज़ आईने में ॾिसंदा आहियूं या असां मैग्नीफाइंग ग्लास खणी कंहिं किताब में लिखियल अखरनि खे वॾो करे ॾिसंदा आहियूं या खुर्दबीनीअ में असां शयूं वॾियूं करे ऐं ॾिसंदा आहियूं, उनजो अभ्यास कंदा आहियूं। इहे सभु अक्स जेके आहिनि उहे कंहिं परदे ते या कंहिं भित ते या कंहिं कागज़ ते या कंहिं मथासिरे ते कोन ठहंदा आहिनि, रुॻो असांजे अखियुनि में ठहंदा आहिनि। अहिड़नि अक्सनि खे असां मजाज़ी अक्स यानी वर्चुअल इमेज चवंदा आहियूं। मजाज़ी अक्स कंहिं बि मथासिरे परदे या भित वग़ैरह ते न ठहंदो आहे ऐं रुॻो असांजनि अखियुनि में ठहंदो आहे। ॿारो हाणे असांखे इहा त ख़बर पइजी वई त अक्स ॿिनि क़िस्म जा हूंदा आहिनि, असली अक्स ऐं मजाज़ी अक्स यानी रियल ऐं वर्चुअल इमेजिस। पर हाणे अचो त ॾिसूं त आईने में आख़िर अक्स कीअं थो ठहे। हीअ तस्वीर असांखे फेमिलियर आहे, असां पोएं सबक में ॾिसी चुका आहियूं ऐं असांखे इहा बि ख़बर आहे त असां जेकॾहिं कंहिं बि शइ जे रोशनीअ जे किरणनि जो अभ्यास कंदा आहियूं त उहे कीअं था सफ़र कनि। असां रुॻो मथियों ऐं हेठियों जेको आहे उनजे एंड वारा जेके आहिनि किरणा उन्हनि जो अभ्यास कंदा आहियूं ऐं असां जेको आहे ॿिया किरणा जेके हिते हुआ उहे कोन ॾेखारींदा आहियूं। ऐं अहिड़ी तरह असां इहो बि त वाइदो कयो त असां जेको रोशनीअ जो ज़रियो आहे उन मां जेके किरणा था पवनि उहे बि कोन ॾेखारींदासीं। सोचियो त मां हिनखे बि ड्राहे छॾियां। हाणे असां वटि जेको आहे उहो अक्स आहे जेको या उहो स्केच आहे जंहिं ते असां रोशनीअ जे किरणनि जो जेके जिस्म मां वञनि था उनजो अभ्यास करे सघूं था। हीअ मथां खां किरणो वियो, साॻी कुंड ते नॉर्मल सां मोट खाधई अखि में वियो, हेठां किरणो वियो उन बि साॻी कुंड ते मोट खाधी ऐं असांजी अखि में वियो। सो ही जेका आहे इंसिडेंट रेज़ आहिनि ऐं ही असांजूं रिफ्लेक्टेड रेज़ आहिनि। हाणे असां ॾिसूं था त ही रेज़ जेके आहिनि उहे पाण में किथे कोन थियूं मिलनि ऐं अक्स त असांखे नज़र अचे थो। हाणे हिन मां रेज़ हीअं बि त निकिरनि थी थियूं न। सो अचो त असां ॿ अहिड़ियूं रेज़ ॾिसूं जेके ईअं बि थियूं निकिरनि, जेके उमूद थियूं किरनि हिन जे आईने ते। सो हीअ रे हिते किरी हीअ कीअं मोट खाईंदी, जंहिं कुंड ते किरी उन ई कुंड ते मोट खाईंदी, हिते ई मोटी वेंदी। अहिड़ी तरह हितां बि जेका आहे रे किरंदी हिन पासे वेंदी त उहो ई मोटी वेंदी, छो त साॻी कुंड ते ही 90 डिग्री ते किरी आहे त 90 डिग्री ते ई वापसि वेंदी। हाणे असांखे जेको आहे उहो मिली वियूं सभु जेके बि हिन में शयूं असांखे खपनि कंस्ट्रक्शन खे पूरो करण लाइ। हाणे असां ॾिसंदासीं जो असां छा कंदासीं, जो हीअ जेका असांजी शुआ आहे सभिनी खां हेठि वारी, इन खे असां एक्सटेंड कंदासीं, वधाईंदासीं हेसि ताईं। अहिड़ी तरह हीअ जेका शुआ आहे असांजी इन खे बि असां एक्सटेंड कंदासीं। हाणे कंहिं जाते हे ॿई शयूं मिली वियूं, हीअ असांजो हिकिड़ो नुक़्तो अची वियो। अहिड़ी तरह असां ॿियूं शयूं जेके आहिनि मथे पासे वारियूं उन्हनि खे बि असां एक्सटेंड कंदासीं। हिनखे मूं एक्सटेंड कयो, ठीकु आहे, ऐं हिन शुआ खे बि मूं एक्सटेंड कयो ऐं हिते बि असां जेको आहे हिकिड़े नुक़्ते ते पहुची वियासीं। हाणे छा थींदो, जो जेको अक्स हिनजो ठहंदो जिस्म जो, हिन ऑब्जेक्ट जो अक्स, उहो हिन ते ऐं हिन ते ठहंदो। हीअ पॉइंट हिते ईंदी ऐं हीअ पॉइंट जेका आहे उहा हिते ईंदी, यानी अक्स जेको ठहंदो उहो ज़रे घटि हीअं ठहंदो।
छो त असां जॾहिं एक्सटेंड कया ऐं किरणा जिते पाण में मिलिया उते एक्स ठहंदो आहे। हमेशह किरणा जिते पाण में मिलंदा आहिनि वक़्तु उते ई ठहंदो आहे। हुन लाइ असांखे एक्सटेंड करणो पवंदो आहे, यानी वधाइणो पवंदो आहे लीक खे। तो हाणे असांखे ख़बर पई अक्स जेको आहे उहो हीअं ठहे थो। असां वटि इहो अक्स कीअं हूंदो? वर्चुअल इमेज हूंदो। छो वर्चुअल हूंदो? छो त किरणा असल में जेको आहे कोन था पाण में मिलनि, पर किरणा उन महिल था मिलनि जॾहिं असां उन्हनि खे एक्सटेंड था कयूं। ऐं ॿी हिकिड़ी ख़ासि ॻाल्हि आहे हिन एक्स जी, त उहे किरणा किथे था मिलनि? उहे आईने जे पुठियां था ठहनि, यानी अक्स आरसीअ जे पुठियां ठहंदो आहे। हाणे अचो त हिन इमेज खे या जेको असां ठाहियो स्केच उनखे असां वरी अलॻि सां ॾिसूं। हाणे असांखे इहा त ख़बर पई त अक्स वर्चुअल ठहंदो ऐं आने जे पुठियां ठहंदो, पर केतिरो परे ठहंदो? छो त असां फ़ासिला मापियूं। असां हुन लाइ जेको आहे लाइनूं ठाहियूं। ही आईने जी लाइन, ही ऑब्जेक्ट जी लाइन, ऐं ही इमेज जी वर्चुअल इमेज जी लाइन। हिते असां मापूं लॻायूं, हिकिड़ी माप हीअ थींदी ऐं हिकिड़ी माप हीअ थींदी। हिनखे असां चवंदासीं डी ओ, यानी डिस्टेंस ऑफ ऑब्जेक्ट, ऐं डी आई डिस्टेंस ऑफ इमेज। ठीकु आहे, इहे ॿ मापूं असां कंदासीं, पोइ असां फ़ैसिलो कंदासीं त जेको आहे उहो अक्स किथे थो ठहे। हाणे असां हिकिड़ी फुट पटी खईं, अने फुट पटीअ सां असां ॾिठो, हीअ ॾिठोसीं ज़ीरो ते रखियोसीं त हीअ 15 सेंटीमीटर आयो, ऐं असांजो इमेज जेको आहे उहो 30 ते आयो, यानी ॿई 15-15 सेंटीमीटर ते ठहिया आहिनि। हितां खां हेसि ताईं फ़ासिलो 15 सेंटीमीटर आहे, ऐं डी आई जेको आहे इमेज जो डिस्टेंस उहो 15 सेंटीमीटर आहे। ॿई फ़ासिला बराबरि आहिनि। इन मां छा ख़बर पई असांखे? त जिस्म जो अक्स आरसे खां ओतिरो ई परे ठहंदो आहे जेतिरो परे जिस्म हूंदो आहे। जेतिरो परे जिस्म ओतिरो परे ई अक्स। हाणे अचो त भला असां जिस्म जी ऐं अक्स जी माप करे ॾिसूं। सो हीअ असांजी जिस्म जी माप थींदी, ड्रैग थींदी जिस्म जी, ऐं हीअ असांजे फुट पटी रखी असां माप कई। तक़रीबन 43-44 जेको आहे उहो असां वटि मिलीमीटर इहो थिए थो, यानी 4.3 या 4.4 सेंटीमीटर। हिन पासे बि असां साॻी तरह जेको आहे उहो लाइनूं लॻायूं ऐं हिनखे माप कयोसीं। हिते बि असांजो 4.3 सेंटीमीटर जे क़रीब अचे थो, यानी असां हिन मां छा था चई सघूं त ॿई बराबरि आहिनि, हिक जेतिरा आहिनि। जिस्म जी माप ऐं अक्स जी माप हिक जेतिरी आहे, यानी अक्स ऐं जिस्म जी माप हिक जेतिरी हूंदी आहे। ॿारहो हाणे अचो त असां ॾिसूं त जेकॾहिं असां आईने में ॾिसंदासीं त छा लॻंदो आहे असांखे। असां जेको साॼो हथु आहे उहो असांखे आईने में खाॿे पासे नज़र ईंदो आहे। अहिड़ी तरह जेको असां जेकॾहिं को लिखियलु शइ आईने में ॾिसंदासीं त आरसीअ में असांखे उहा उबती नज़र ईंदी साॼे खां खाॿे। इन जे करे जो जेका रोशनीअ जा किरण आहिनि उहे ॿिए पासे हलिया वेंदा आहिनि। उहे रोशनी, इहा ख़ासियत आहे आईने में अक्स जी, त अक्स उबतो ठहंदो आहे, यानी साॼे खाॿे उबतो ठहंदो आहे। हेठि मथे उबतो कोन ठहंदो आहे, पर साॼे खाॿे उबतो ठहंदो आहे, यानी हिनखे साॼे खाॿे उबतो ईअं ठहंदो आहे, हेठि मथे उबतो कोन ठहंदो आहे। ॿारो अहिड़ी तरह असां सिधी आरसे में अक्स जूं 5 ख़ासियतूं ॾिसी वरितूं पंहिंजे अभ्यास सां। असांखे ख़बर आहे त अक्स मजाज़ी ठहंदो आहे, यानी द इमेज इज़ वर्चुअल। असांखे ख़बर आहे त द इमेज इज़ फॉर्म्ड बिहाइंड द मिरर, अक्स आरसीअ जे पुठियां ठहंदो आहे। The image is the same distance behind the mirror as the object is in front of the mirror. जिस्म जो अक्स आरसीअ खां ओतिरो ई परे ठहंदो आहे जेतिरो परे जिस्म हूंदो आहे। The image and object have same dimensions. अक्स ऐं जिस्म जी माप हिक जेतिरी हूंदी आहे। The image is laterally inverted. अक्स खाॿे साॼे उबतो ठहंदो आहे। So अचो त हिकिड़ो दफ़ो वरी हिननि खे पढ़ी वठूं। Image is virtual, behind the mirror, same distance as object. Image and object have same dimensions. Image is laterally inverted. ॿारो हाणे असांखे ख़बर पइजी वई त जेको आईने में या आरसीअ में, सिधी आरसीअ में जेको अक्स ठहे थो उहो कहिड़ी साइज़ जो हूंदो आहे, केतिरो परे ठहंदो आहे ऐं कीअं ठहंदो आहे, यानी उबतड़ हूंदो आहे। आहे न मज़े जी ॻाल्हि। साइंस पढ़ंदा रहो, साइंस सिखंदा रहो। साइंस में तमामु घणियूं मज़े मज़े जूं ॻाल्हियूं आहिनि। नाना आबिद खे इजाज़त ॾियो, वरी मिलंदासीं। ख़ुदा हाफ़िज़।